नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बहरिया टाउन जी इंतज़ामिया पारां क़दीमी वसंतियुनि ते मुबीना तौर कब्ज़े ख़िलाफ़ सिंधड़ी जे नौजवाननि पारां सिंधड़ी चौक खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हणायो वियो। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिबि बहरिया टाउन जी इंतज़ामिया पारां क़दीमी वसंतियुनि ते मुबीना तौर कब्ज़े ख़िलाफ़ सिंधड़ी जे नौजवाननि पारां सिंधड़ी चौक खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हणायो वियो। इन मौक़े ते अॻवाणी कादिर तन्हा, मुस्तफ़ा जमाल, वाहिद सिंधी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त बहरिया टाउन जी इंतज़ामिया मुबीना तौर सिंध जी क़दीम वसंतियुनि ते कब्ज़ो करे ॻरी मशीनुनि ज़रिए ॻोठ खे बुलडोज़ करे नियाणियुनि जी तज़लील कई वई आहे। हिननि सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयो त जल्द नोटिस वठी क़दीम वसीलनि ते वालार ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। सिंध जा क़दीम ॻोठ ॾाइण बंदि कयो। संत वाठनि ते सिंध जा क़दीम ॻोठ ॾाइण बंदि कयो।